संत हिरदाराम साहिब 1 सेप्टेम्बर 1906 का 1 दिसंबर 2006 संत हिरदाराम नगर भोपाल। जिन सची श्रद्धा रखी थी व्या बेड़ा पार, संत हिरदाराम हो ईश्वर जो अवतार। हिकई वाणी बात हुई करे सेवा जा कमकार। बार बुढ़ा बीमार आहिने ईश्वर जा यार। कयो भावना सा सेवा ऐं दियो इन्हनि खे प्यार। लोक ऐं परलोक में मिलंदव सुख अपार। त्याग थो तारे त्याग सां पंहिंजो जनम सुधार। पर मज़ो मारे थो मिठड़ा पंहिंजे मन खे मार। हीणनि जो हमराह हो, हीणनि जो हमराह हो, दीनन जो दातार। संत हिरदाराम हो ईश्वर जो अवतार। जिन सची श्रद्धा रखी थी व्या बेड़ा पार। संत हिरदाराम हो ईश्वर जो अवतार।